नासिर अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सीनियर सूबाई वज़ीर शरद जिला में इमर चयो आहे त कच्चे में ॾोहारनि ख़िलाफ़ पुलिस रेंजर्स जो ऑपरेशन जारी आहे। 13 मुख़बिन खे बाज़ियाब ऐं 6 ॼणनि खे हिरक जी अगवा थियण खां बचायो वियो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर शरद जिला में इमर चयो आहे त कराची में हिकु हफ़्ते दौरान 6 ॾोहारी मारिजी विया आहिनि। अमन अमान रुगो सिंध न पर पूरे मुल्क जो मसलो आहे। MQM अमन अमान सूरत हाल ते सियासत कर रही आहे। MQM वर्दन तासुब खां सिवाइ कुछ भी नाहे बचियो। असांखे MQM जी न पर अवाम जे मसइलनि जी परवाह आहे। शरजील वेमर चयो आहे त निगरान हुकूमत जे दौर में अमन अमान सूरत हाल ख़राब थी सियासी हुकूमत अचण बाद अमन अमान सूरत हाल बेहतर थी आहे। सूबाई घरू वज़ीर ऐं IG सिंध कचे में मौजूद आहिनि जेके अमन अमान लाइ कदम खणी रहिया आहिनि। हुन चयो त मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ पूरी सिंध में कार्रवाई जारी आहिनि। कराची हैदराबाद सखर समेत ॿियनि इलाइक़नि में कार्रवाइनि दौरान वॾे तादाद में मंशियात पिण हथ कई वई आहे। कराची मां 188 मंशियात फ़रोश गिरफ़्तार थी चुका आहिनि। नासिर अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾियूं पिया। सीनियर सूबाई वज़ीर शरद जिला में इमर चयो आहे त कचे में ॾोहारनि ख़िलाफ़ पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन जारी आहे। 13 मुख़बिन खे बाज़ियाब ऐं 6 ॼणनि खे हिरक जी अगवा थियण खां बचायो वियो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर शरद जिला में इमर चयो आहे त कचे में हिकु हफ़्ते दौरान 6 ॾोहारी मारिजी विया आहिनि। अमन अमान रुगो सिंध न पर पूरे मुल्क जो मसलो आहे। MQM अमन अमान सूरत हाल ते सियासत कर रही आहे। MQM वटि तहसुब खां सिवाइ कुछ भी नाहे बचियो। असांखे MQM जी न पर अवाम जी परवाह आहे। शरजील वेमर चयो त निगरान हुकूमत जे दौर में अमन अमान सूरत हाल ख़राब सियासी हुकूमत अचण बाद अमन अमान सूरत हाल बेहतर थी आहे। सूबाई घरू वज़ीर ऐं IG सिंध कचे में मौजूद आहिनि जेके अमन अमान लाइ कदम खणी रहिया आहिनि। हुन चयो त मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई सिंध में कार्रवाई जारी आहिनि। कराची हैदराबाद सखर समेत ॿियनि इलाइक़नि में कार्रवाइनि दौरान वॾे तादाद में मंशियात पिण हथ कई वई आहे। कराची मां 188 मंशियात फ़रोश गिरफ़्तार थी चुका आहिनि।